जी नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका गढ़ी यासीन जे लेडीज़ विंग के प्रेसिडेंट आपा रुखसाना वटि अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। आपा रुखसाना, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खे 13 साल गुज़री विया आहिनि ऐं उन जे अवामी कयल ख़िदमतुनि खे तव्हां कीअं था ॾिसो? जी अदा, अवल त असां तव्हां भाइरनि जा शुक्रगुज़ार आहियूं। अदा, इहो जेको आहे त 27 डिसंबर असां खां कॾहिं बि विसरी नथो सघे पियो। इहे शहीद राणीअ जो उहो ॾींहुं आहे शहादत जो, जेको असां खां कॾहिं बि नथो विसरी सघे। जॾहिं बि 27 डिसंबर जो 1 डिसंबर बीहंदो आहे ऐं असां पंहिंजी औरतूं पंहिंजी तयारी कंदा आहियूं त शहीद राणीअ जे मज़ार ते हलूं ऐं उनखे सुर्ख सलाम पेश कयूं। शहादत उन्हनि वरिती आहे, उन्हनि जो सॼो भुट्टो ख़ानदान शहीद थी वियो। असां उनखे कीअं विसारे था सघूं? उन्हनि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि जेको औरतुनि खे हक़ ॾिना विया। असां लेडीज़ खे बहादुरी ॾिनी वई, असांखे उहिदा ॾिना, असां ॿाहिरि निकितासीं। इहे शहीद राणीअ जा सॼा आहिनि जेके असांखे उन कयो, जेके असां औरतुनि खे हक़ ॾिनई, नौकरियूं ॾिनई। अॼु असां मर्दनि सां शाना बशाना थी हली रहिया आहियूं शहीद राणीअ जे इन बहादुरीअ ते। असांजी बहादुर न्याणी हुई, सिंध जी न्याणी हुई, सिंध जी राणी हुई, जंहिं हर वक़्तु पंहिंजे ग़रीब अवाम लाइ, जमहूरियत लाइ कुर्बानी ॾिनी। अॼु इन भुट्टे ख़ानदान खे असां नथा विसारे सघूं। इंशाअल्लाह ताला असां वॾे काफ़िले सां हलंदासीं, औरतूं मुंहिंजूं हलंदियूं, गढ़ी यासीन खां असांजो काफ़िलो निकिरंदो ऐं शहीद राणीअ जे मज़ार ते हली उनखे सुर्ख सलाम पेश कंदासीं। जिए भुट्टो सदा जिए, जिए शहीद राणी सदा जिए। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।